मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 15 सबक 15 अमीटर। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार आऊं आया सनौर अहमद। तो प्यारा बारो इन वीडियो में जो असां अज मौजू पढ़ंदासीं वो आहे अमीटर। इन मौजू के शुरू करण का पहिरीं प्यारा बारो असीं इन मौजू जा सिख्या जा मक़सद समझंदासीं, जंहिंजी पहिरीं पार्ट में चवे थो डिफाइन एन अमीटर एंड एक्सप्लेन इट्स फंक्शन, यानी अमीटर जी वस्फ़ ऐं उन जे कम जी वज़ाहत बयान करण। ऐं ॿी पॉइंट में चवे थो एक्सप्लेन द बेसिक इंटरनल कंस्ट्रक्शन एंड वर्किंग प्रिंसिपल ऑफ एन अमीटर, अमीटर जी अंदरूनी बनावट ऐं कम करण जे बुनियादी उसूल खे समझण। वाई वी स्टडी दिस, ये असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग दिस वी अंडरस्टैंड हाउ एन अमीटर हेल्प्स measure the electric current flowing in circuit accurately. Measuring current is important for protecting electrical devices from damage. Knowledge of ammeters helps in learning about other electrical instruments such as voltmeters and galvanometers. It also provides a strong foundation for advanced topics in electricity and electronics. यानी ही मौजू पढ़ण सां असीं उहो समझंदासीं त अमीटर सर्किट में वहंदड़ बरक़ी करंट खे सही नमूने कीअं मापे थो। करंट खे मापण बरक़ी औज़ारनि खे नुक़सान खां बचाइण लाइ अहम आहे। अमीटर बाबति ॼाण असांखे ॿियनि बरक़ी औज़ारनि जहिड़ोक वोल्टमीटर ऐं गैल्वानोमीटर खे समझण में मदद करे थी। ही सबक़ बिजली ऐं इलेक्ट्रॉनिक्स जे वधीक मौज़ूअ लाइ मज़बूत बुनियाद फ़राहम करे थो। प्यारा वारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जे तरफ़ वञूं था जेको आहे अमीटर, या इन खे एमीटर बि चवंदा आहिनि। अगरि जेकॾहिं असां हिन लफ़्ज़ खे ॾिसूं त इहो ॿिनि जेको आहे त लफ़्ज़नि जो मजमू आहे। हिकिड़ो आहे एम्पियर, ॿियो आहे मीटर। यानी एम्पियर मीन्स करंट, मीटर मीन्स मैयर कंदड़। हाणे अमीटर जेको आहे उहो करंट खे मैयर कंदड़ हिकिड़ो डिवाइस आहे। ठीकु आहे। हाणे करंट खे मैयर कंदड़ डिवाइस खे जेको आहे त एमीटर चयो वञे थो। छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त पखो, मोबाइल चार्जर या लेबोरेटरीअ जा जेके सर्किट्स आहिनि उन्हनि में केतिरो करंट फ्लो कंदो आहे? उहो ॼाणण लाइ असां हिकु तमामु अहम औज़ार इस्तेमालु कंदा आहियूं जंहिंखे चइबो आहे अमीटर या एमीटर। असां ॾिसंदासीं त अमीटर छा आहे, कीअं कमु करे थो ऐं हक़ीक़ी ज़िंदगीअ में किथे इस्तेमालु थिए थो। सभ खां पहिरीं असां अमीटर जी डेफिनेशन खे ॾिसूं प्यारा बारो त अमीटर जी डेफिनेशन छा आहे। इन जे लाइ चवे थो एन अमीटर इज़ एन इंस्ट्रूमेंट यूज्ड टू मेजर द इलेक्ट्रिक करंट इन अ सर्किट। यानी अमीटर हिकु अहिड़ो औज़ार आहे जेको सर्किट में करंट खे मापे थो। हाणे अमीटर खे जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा बारो त अमीटर जो जेको शेप हूंदो आहे उहो कुझु हिन तरीक़े सां हूंदो आहे। यानी जीअं असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं गैल्वानोमीटर खे, गैल्वानोमीटर ऐं अमीटर जो जेको शेप आहे उहो तक़रीबन साॻियो ई हूंदो आहे, या उनजो जेको सिंबल हूंदो आहे उहो बि जेको आहे त सिंपल हूंदो आहे। माना हिकिड़े दायरे जे अंदरि सिर्फ़ु ए लिखियल हूंदी आहे, ऐं जीअं गैल्वानोमीटर में जेको आहे त सर्किल जे अंदरि जेको आहे त जी लिखियल हूंदी आहे। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां। हाणे हिननि में एतिरो ख़ासि डिफरेंस न आहे कंस्ट्रक्शन जे बुनियाद ते। हिन एमीटर ऐं गैल्वानोमीटर खे पाण ॾिसूं प्यारा बारो त गैल्वानोमीटर जेको आहे उहो बि करंट खे मालूम करे पियो, ऐं एमीटर जी जेकॾहिं असां हिते डेफिनेशन खे था ॾिसूं त एमीटर जे लाइ बि असां चऊं था त हीउ जेको आहे त करंट खे मालूम करण जे लाइ हिकिड़ो डिवाइस आहे। सो हाणे इन ॿिन्ही में डिफरेंस छा आहे? अगरि जेकॾहिं असां इन जे बारे में डिस्कस कयूं त इन जे लाइ चवे थो त गैल्वानोमीटर इज़ अ सेंसिटिव डिवाइस कांट मेजर लार्ज अमाउंट ऑफ करंट। यानी जेको गैल्वानोमीटर हुयो उहो हिकिड़ो सेंसिटिव डिवाइस आहे जेको लार्ज अमाउंट ऑफ करंट खे मालूम नथो करे सघे। हाणे इन जो असां हिन तरीक़े सां हिकिड़ो मिसाल खणी सघूं था। जेकॾहिं मिसाल जे तौर ते असांजे सर्किट में थोरो करंट आहे त उन गैल्वानोमीटर जी जेका सुई आहे उहा उन कंहिं स्केल ताईं वञी करे पुॼी सघे थी। जेकॾहिं उन में थोरो बि उन खां वधीक करंट हूंदो त पोइ छा थींदो त उहा जेका गैल्वानोमीटर जी जेका सुई आहे, जेका निडल आहे, उहा फुल डिफ्लेक्शन ॾेखारींदी। हाणे जेकॾहिं फुल डिफ्लेक्शन ॾेखारे थी त ऐं उन में केतिरो वधीक करंट आहे उहा असांखे ख़बर न पइजी सघंदी। ठीकु आहे। हाणे हिन जी जेका रेंज आहे करंट जी उहा बि हिकिड़ी जेको आहे त स्पेसिफिक रेंज आहे। यानी गैल्वानोमीटर जी जेका करंट खे मैयर करण जी रेंज आहे उहा बि मखसूस रेंज आहे। ठीकु आहे।
हाणे इन जे लाइ वरी असां हिते पॉइंट लिखूं था, चवे थो इट शोज़ फुल स्केल डिफ्लेक्शन एट फ्यू मिली एम्पियर। हाणे उहे मिली एम्पियर केतिरा आहिनि? 1 मिली एम्पियर टू 10 मिली एम्पियर करंट, यानी जेको गैल्वानोमीटर आहे प्यारा ॿारो, उहो जेको आहे त 1 खां 10 मिली एम्पियर जे करंट खे मैयर करे सघे थो। अगरि जेकॾहिं इन करंट खां वधीक करंट थी वियो त पोइ छा थींदो, हू उन स्केल ते फुल डिफ्लेक्शन ॾेखारींदो। ठीकु आहे। ऐं हीउ जेको करंट आहे प्यारा ॿारो, इहो तमामु थोरो करंट आहे। हाणे जेकॾहिं असां एमीटर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त एमीटर खे असां कहिड़े नमूने सां बिल्ड करे सघूं था। तो इन जे लाइ छा थो चवे थो द कन्वर्जन ऑफ galvanometer to an emitter is done by connecting a shunt resistance in parallel with it। हाणे जेको एमीटर आहे प्यारा ॿारो, उहो जेको आहे त ठाहियो वेंदो आहे विद द हेल्प ऑफ गैल्वानोमीटर, यानी गैल्वानोमीटर जी मदद सां असां एमीटर जेको आहे त ठाहींदा आहियूं। हाणे ही असांजो गैल्वानोमीटर थी वियो, ऐं गैल्वानोमीटर जी कंस्ट्रक्शन मां तव्हांखे जेको आहे त प्रीवियस लेक्चर में सम्झाए आयो आहियां त कहिड़े नमूने सां असां जेको आहे त गैल्वानोमीटर ठाहींदा आहियूं। ठीकु आहे। हाणे हीअ असांजो जेको आहे गैल्वानोमीटर, ऐं गैल्वानोमीटर सां गॾु असां छा कंदासीं, उन जे पैरेलल में हिकिड़ो रेज़िस्टेंस लॻाईंदासीं, ऐं जंहिं रेज़िस्टेंस खे असां चवंदासीं शंट रेज़िस्टेंस। हीउ जेको लफ़्ज़ आहे इहो तव्हांजे लाइ नओं लफ़्ज़ हूंदो। ठीकु आहे। हाणे हिन खे बि असां अॻिते हली करे थोरो डिस्कस कंदासीं त शंट रेज़िस्टेंस जेको आहे त उहो छा हूंदो आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, हाणे जेकॾहिं हिन जी असां कंस्ट्रक्शन खे ॾिसूं त इन जे लाइ वधीक जेको आहे त असांखे ॿुधाए थो ऐं चवे थो त एज़ अ रिज़ल्ट व्हेन लार्ज करंट flows through a circuit, only a small fraction of current passes through the galvanometer and the remaining large portion of current passes through shunt resistance। हिन पोर्शन खे असां जेको आहे त नेक्स्ट स्लाइड में जेको आहे त प्रॉपर नमूने सां डिस्कस कयूं था त कहिड़े नमूने सां जेको आहे त वर्किंग आहे जेको आहे एमीटर जी। ठीकु आहे। हाणे हीअ जेका असां वटि स्टेटमेंट आहे इहा वर्किंग खे डिफाइन करे थी। ठीकु आहे। हींअर जेकॾहिं असां ॾिसूं त एमीटर असां कहिड़े नमूने सां ठाहियोसीं, उन में असां छा कयोसीं त गैल्वानोमीटर सां गॾु पैरेलल जेको आहे त हिकिड़ो असां रेज़िस्टेंस लॻायोसीं, ऐं जंहिंखे असां नालो ॾिनोसीं शंट रेज़िस्टेंस। हाणे जॾहिं गैल्वानोमीटर सां शंट रेज़िस्टेंस लॻी वियो, ऐं उन खां बाद में असां छा कंदासीं, हिन जेको आहे त सर्किट खे हिकिड़े बॉक्स में बंदि कंदासीं। हीउ असांजो जेको आहे त एमीटर तयारु आहे। हाणे एमीटर जी जेकॾहिं असां वर्किंग जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त वर्किंग खे सम्झण लाइ असांखे हीउ डायग्राम जेको आहे त सम्झणो पवंदो। हाणे जेकॾहिं असां हिन डायग्राम खे ॾिसूं प्यारा ॿारो, त हिते असांजी जेको आहे त बैटरी कनेक्ट आहे, उन खां पोइ हीउ हिकिड़ो मुकमिल सर्किट आहे जंहिंमें ॿ जेको आहे त रेज़िस्टर्स लॻल आहिनि। हाणे करंट हेॾां फ्लो थींदो, उन खां पोइ हिन ॿिनि रेज़िस्टर्स मां वेंदो, ऐं उन खां बाद में साॻियो वरी हिते वापसि ईंदो, यानी हीउ मुकमिल सर्किट असांजो कंप्लीट थी वेंदो। हाणे जेकॾहिं असां थोरो गौर कयूं त जेकॾहिं असां हितां करंट ॾियूं था त उहो करंट असांजो जेको आहे त हिन ॿिन्ही जेको आहे त रेज़िस्टर्स मां गुज़रे थो। इहो करंट असांजो केतिरो गुज़रंदो? हाणे इहो जेको करंट आहे प्यारा ॿारो, इन करंट जो जेको गुज़रान आहे उहो डिसाइड कंदा असांजा ही रेज़िस्टर्स जेके असां हिते ॿ अटैच कया आहिनि। हाणे इहे रेज़िस्टर कीअं जेको आहे त करंट खे डिफाइन कंदा? तो बेसिकली ही जेके रेज़िस्टर न प्यारा ॿारो, इन्हनि जो रेशो जेको आहे त उहो डिफाइन कंदो उन करंट खे। हाणे जेकॾहिं असां हिन जे रेशो जी ॻाल्हि कयूं, रेशो जेको रेज़िस्टर्स जो निकिरंदो उहो कहिड़े नमूने सां, जीअं त असां हिते ॾिसूं था त असां वटि हिते जेको आहे त ॿ रेज़िस्टर कनेक्ट आहिनि। ठीकु आहे। हिकु जेको रेज़िस्टर आहे उनजो वैल्यू आहे 9 ओम, ऐं ॿियो जेको रेज़िस्टर आहे उनजो वैल्यू आहे 1 ओम। ठीकु आहे। हाणे ॿिन्ही जो असां रेशो कढंदासीं, उहो थींदो R1 डिवाइड बाय R2 इज़ इक्वल टू 9/1। हाणे जेकॾहिं असां 9 खे डिवाइड कंदासीं 1 सां त हीअ असांजो 9 ई बीहंदो, ऐं उन खां पोइ R खे हेॾे असां खणी वेंदासीं त इहो थी वेंदो असांजो R1 इज़ इक्वल टू 9R2, यानी जेको R आहे R1 आहे उहो 9 टाइम्स ऑफ R2 आहे। इन ॿिन्ही रेज़िस्टर्स में जेकॾहिं असां हाणे हिते करंट जे फ्लो खे मालूम करणु चाहियूं त उन जे लाइ बि असां छा कंदासीं, इन करंट जो जेको आहे त रेशो कढंदासीं त कहिड़े रेज़िस्टर मां केतिरो जेको आहे त करंट फ्लो थींदो। तो इन जे लाइ असां जेको आहे त हेल्प वठंदासीं ओम्स लॉ खां। तो ओम्स लॉ जो जेको फार्मूला आहे उहो आहे V इज़ इक्वल टू IR। असांखे मालूम छा आहे करणो, करंट, त असां हिन इक्वेशन खे रीअरेंज कयोसीं, इहो थी वियो असांजो R इज़ इक्वल टू V/I, यानी रेज़िस्टर 1 थी वियो, ऐं उन खां पोइ ॿियो असां जेको आहे त रेज़िस्टर खणंदासीं, उहो असां वटि थी वेंदो वरी R2 इज़ इक्वल टू V/I2।
हाणे असां छा कंदासीं, हिन ॿिन्ही वैल्यूज़ खे या हिन ॿिन्ही इक्वेशन्स खे असां हिन इक्वेशन में जेको आहे त पुट कंदासीं। ठीकु आहे, या तव्हां हिन खे जेको आहे इक्वेशन नंबर 1 जो बि नालो ॾेई सघो था। ठीकु आहे, हाणे जॾहिं असां हिते R1 ऐं R2 जो वैल्यू रखंदासीं त उहो कंहिंजे बराबरि थींदो, उहो बराबरि थींदो V/I1 डिवाइड बाय V/I2 इज़ इक्वल टू 9। सो अहिड़े नमूने सां ही टर्म्स जेके आहिनि त उहे डिवाइड में आहिनि, हिन खे जेके असां मल्टीप्लाई में खणी वेंदासीं त उहे हिन तरीक़े सां थी वेंदा V/I1 मल्टीप्लाई I2/V इज़ इक्वल टू 9। ठीकु आहे, हाणे उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे छा थींदो त हिते ही जेके वीज़ आहिनि उहे असांजूं ॿई जेको आहे त कैंसल आउट थी वेंदियूं, यानी V में असांजी कटिजी वेंदी, बाक़ी छा बचंदो हिते I2 डिवाइड बाय I1 इज़ इक्वल टू 9। ठीकु आहे, हाणे हिननि खे जेकॾहिं असां हिते जेकॾहिं असां मालूम करणु चाहियूं त I2 असांजो कंहिंजे बराबरि पवंदो, I2 इज़ इक्वल टू 9I1। यानी इन मां असांखे इहा शइ मालूम थी वई त जेको करंट असांजो I2 में फ्लो कंदो उहो I1 खां जेको आहे त 9th टाइम जेको आहे त ग्रेटर हूंदो, यानी करंट 1 जेको आहे त उहो थोरो फ्लो थींदो ऐं करंट 2 जेको आहे त उहो 1 खां 9 टाइम्स ज़्यादा जेको आहे त फ्लो थींदो। इन जो मिसाल असां हिन तरीक़े सां खणी सघूं था, ॾिसो कहिड़े नमूने सां, त मिसाल जे तौर ते असां वटि जेको आहे त 100 मिली एम्पियर जो करंट आहे, हेॾो असांजो जेको आहे अचे थो बैटरीअ मां। उन खां पोइ छा थो थिए त कुझु करंट असांजो हिन रेज़िस्टर मां गुज़रंदो ऐं कुझु करंट असांजो हिन रेज़िस्टर मां गुज़रंदो। हिते रेज़िस्टर वधीक आहे त करंट हिते असांजो घटि फ्लो थींदो, ऐं हिते रेज़िस्टेंस जेको आहे त उहो असांजो घटि आहे त हितां करंट असांजो ज़्यादा फ्लो थींदो। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां हिते 9 ओम जो रेज़िस्टर खयो आहे प्यारा ॿारो, त हितां जेको करंट असांजो फ्लो थींदो उहो थींदो जेको आहे 10 मिली एम्पियर, ऐं बक़ाया जेको असांजो करंट थींदो यानी 90 एम्पियर, उहो असांजो जेको आहे त 90 मिली एम्पियर जेको आहे त उहो असांजो हितां गुज़रंदो। त अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हाणे इन मां असांखे मालूम थी वियो त हिते जेको असांजो रेशो ठहे थो उहो 9/1 जो ठहे थो। ठीकु आहे, यानी रेज़िस्टर असां मथियों जेको रेज़िस्टर आहे उहो तमामु थोरो करंट जेको आहे त मुयसरु करे थो, ऐं बक़ाया जेको करंट आहे उहो हेठे रेज़िस्टर मां जेको आहे त फ्लो थो थी वञे। तो अहिड़े नमूने सां जेको आहे त हिते गैल्वानोमीटर जेको हूंदो आहे उहो असां जेको आहे त मथे तरफ़ लॻाईंदा आहियूं, यानी ही जेको असांजो तो लो वैल्यू करंट खे मुयसरु करण वारो जेको असांजो रेज़िस्टर आहे उन जी जॻह ते जेको आहे त असां हिते गैल्वानोमीटर लॻाईंदासीं, छो त गैल्वानोमीटर असांजो जेको करंट आहे उहो थोरो मालूम कंदो आहे। जीअं त मां तव्हांखे ऑलरेडी ॿुधायो आहियां त 1 मिली एम्पियर खां जेको आहे त 10 मिली एम्पियर ताईं। हाणे बक़ाया जेको करंट आहे उहो असांजो हेठे रेज़िस्टर मां जेको आहे त गुज़रंदो, ऐं ही शंट रेज़िस्टर असां इन जे लाइ हिनखे चऊं था त ही असांजो जेको रेज़िस्टर हूंदो आहे उहो तमामु जेको आहे त लो वैल्यू जो हूंदो आहे, हाणे जंहिंखे असां जेको आहे त शंट रेज़िस्टेंस चऊं था। सो अहिड़े नमूने सां जेकॾहिं अञा हिते मां जेकॾहिं वैल्यू वधायां, मिसाल जे तौर ते मां हिते जेको आहे त 99 ओम जो रेज़िस्टर जेको आहे त लॻायो आहे, ऐं हितां जेकॾहिं मूं वटि 1000 मिली एम्पियर जो करंट मौजूदु आहे, त पोइ छा थींदो, हिन मां जेको आहे त यानी हिन गैल्वानोमीटर मां जेको करंट गुज़रंदो उहो गुज़रंदो सिर्फ़ु जेको आहे त 100 मिली एम्पियर, ऐं उन खां बाद में हेठों जेको करंट गुज़रंदो उहो गुज़रंदो 900 मिली एम्पियर। ठीकु आहे, यानी गैल्वानोमीटर मां जेको करंट गुज़रे थो उहो तमामु थोरो गुज़रे थो। हाणे जेकॾहिं मिसाल जे तौर ते प्यारा ॿारो मां जेको आहे जेकॾहिं वैल्यू अञा वधायां थो, मां हिते जेको आहे त R1 जो वैल्यू जेको आहे त 999 ओम कयां थो, यानी ज़रे घटि जेको आहे त 1000 ओम, त हिते जेकॾहिं मां साॻियो करंट फ्लो करायां थो, यानी 1 एम्पियर करंट फ्लो करायां थो, त पोइ हितां केतिरो गुज़रंदो, हितां गुज़रंदो सिर्फ़ु 1 मिली एम्पियर करंट। जेकॾहिं असांजो ॿाहिरें सर्किट मां करंट 1 एम्पियर अचे थो, त गैल्वानोमीटर मां करंट केतिरो गुज़रंदो, सिर्फ़ु 1 मिली एम्पियर। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में जेको बक़ाया करंट रहियो केतिरो जेको आहे त 999 मिली एम्पियर, उहो किथां गुज़रंदो, हिन शंट रेज़िस्टर मां गुज़रंदो। यानी जेको गैल्वानोमीटर आहे उन सां जेकॾहिं असां हिते पैरेलल में शंट रेज़िस्टेंस लॻायूं था, त उहो इन करे था लॻायूं त गैल्वानोमीटर मां जेको करंट गुज़रंदो उहो उनजी पंहिंजी कैपेसिटी, पंहिंजी अहलियत मुताबिक़ गुज़रंदो, ऐं बक़ाया जेको करंट असांजो गुज़रंदो उहो गुज़रंदो जेको आहे त हिन शंट रेज़िस्टेंस मां। मिसाल जे तौर ते प्यारा ॿारो जेकॾहिं जेको आहे त हिते असां वटि सिर्फ़ु 3 एम्पियर जो करंट असांखे आउटपुट में मिले थो, यानी गैल्वानोमीटर में सिर्फ़ु 3 एम्पियर जो करंट असांखे मिले थो, त असां हेठें रेज़िस्टर वारो करंट आराम सां मालूम करे सघूं था। हाणे जेकॾहिं मिसाल जे तौर ते गैल्वानोमीटर में असांखे 3 मिली एम्पियर जो करंट मिलियो आहे,
त हेठों जेको आहे त उन जे 9 टाइम्स वधीक जेको आहे त करंट गुज़रंदो, यानी हेठों जेको करंट गुज़रंदो यानी शंट रेज़िस्टेंस मां जेको करंट गुज़रंदो उहो गुज़रंदो 27 मिली एम्पियर जो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां हाणे असां जेकॾहिं हिते स्केल जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त स्केल बि असां उन हिसाब सां जेको आहे त ठाहींदा आहियूं जीअं असांखे जेको आहे त गैल्वानोमीटर जे हिसाब सां डिफ्लेक्शन जी ख़बर पए। ऐं जीअं असांखे मिसाल तौर ते जेकॾहिं हिते 1 मिली एम्पियर जो करंट हितां गुज़रे थो त असांखे ख़बर पइजी वेंदी त हेठों जेको करंट गुज़रे थो उहो असां जेको आहे त 999 मिली एम्पियर जो करंट गुज़रे थो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां पोइ सुई जेका आहे हिन एमीटर जी उहा डिफ्लेक्ट कंदी ऐं डिफ्लेक्ट करण सां असां जेको आहे त आराम ऐं सुकून सां जेको आहे त करंट एम्पियर्स में जेको आहे त मालूम करे सघूं था। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां एमीटर जी जेको आहे त उहा वर्किंग हूंदी आहे। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं जेको आहे त रियल लाइफ एग्जाम्पल्स ऑफ एमीटर सम्झंदासीं, यानी एमीटर यानी आम ज़िंदगीअ में एमीटर जा इस्तेमाल। ठीकु आहे, हाणे सभ खां पहिरीं जेकॾहिं असां हिते एग्जाम्पल जी ॻाल्हि कयूं त उहो आहे असांजो इन कार डैशबोर्ड टू मेजर बैटरी करंट। हाणे जेके कार जो डैशबोर्ड हूंदो आहे उन में हिकिड़ो एमीटर बि लॻल हूंदो आहे जेको छा कंदो आहे उहो कार में जेका बैटरी लॻल हूंदी आहे उन जे करंट खे ॿुधाईंदो आहे त बैटरी में जेको आहे त हेतिरो करंट आहे, यानी गाॾीअ में हेतिरो करंट फ्लो थिए थो। उन खां बाद में ॿियो हूंदो आहे वरी इन सोलर पैनल्स। हाणे सोलर पैनल्स में छा हूंदो आहे टू मेजर चार्जिंग करंट, यानी सोलर मां असां वटि केतिरी चार्जिस अचनि थियूं उहो बि असां वटि मिली एम्पियर या एम्पियर जे हिसाब सां असां जेको आहे हुनखे कैलकुलेट कंदा आहियूं। ठीकु आहे, त उन खां बाद में प्यारा ॿारो चए थो इन मोबाइल रिपेयरिंग शॉप्स। हाणे जेके मोबाइल रिपेयरिंग शॉप्स हूंदा आहिनि उन्हनि वटि बि जेको आहे त एमीटर पियो हूंदो आहे, पोइ उहे जेको आहे त सर्किट में करंट खे मालूम कंदा आहिनि। ठीकु आहे, उन खां बाद में जेको आहे त लेबोरेटरीज़ में जेको आहे त एमीटर जो यूज़ थींदो आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो जेके असांजा जेको आहे त इलेक्ट्रिशियन्स हूंदा आहिनि उन्हनि जा जेके टूल्स हूंदा आहिनि, उन्हनि जेके टूल किट्स हूंदियूं आहिनि उन्हनि में बि जेको आहे त एमीटर हूंदो आहे। पोइ जॾहिं बि उहे जिते बि जेको आहे इलेक्ट्रिशियन जो कमु हूंदो आहे कंहिं बि जॻह ते, पोइ उहो जेको आहे त उन में करंट खे मैयर कंदा आहिनि ऐं उन खां बाद में जेको आहे त हू उन शइ खे सॉल्व कंदा आहिनि। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो चवे थो इन इंडस्ट्रीज़। ठीकु आहे, यानी कारखाननि में बि जेको आहे एमीटर जो यूज़ थींदो आहे। ठीकु आहे, छाजे लाइ थींदो आहे टू मॉनिटर मशीन्स, यानी मशीन्स खे मॉनिटर करण जे लाइ बि असांखे जेको आहे त एमीटर जो इस्तेमालु करणो पवंदो आहे। ठीकु आहे, त असांखे ख़बर पए त मशीन में जेको आहे त केतिरो करंट आहे ऐं ईअं न आहे त करंट वधी वञे या करंट घटि थिए पोइ मशीन जेको आहे त रन न कंदी आहे। अगरि जेकॾहिं करंट घटिजी वेंदो त मशीन रन न कंदी, अगरि जेकॾहिं करंट वधी वेंदो त उहो बि जेको आहे त मशीन जे लाइ नुक़सानकार आहे, को न को उनजो जेको डिवाइस आहे उहो सड़ी सघे थो। ठीकु आहे, पोइ मशीन में उन करंट खे मैयर करण जे लाइ बि जेको आहे त इनबिल्ट जेको आहे त असां वटि एमीटर लॻल हूंदो आहे। त प्यारा ॿारो मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सम्झ में अची वेंदो। तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं। तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।